चंबड़ में अवामी वर्कर्स पार्टी संहारी पौरहत कमेटी पारां चंबड़ जे 5 शाखनि में हथरादू ज़रई पाणी खोट ख़िलाफ़ प्यादल मार्च नेशनल बैंक खां टंडोल हया प्रेस क्लब ताईं रवानो थी वियो। प्यादल मार्च फैज़ गिरियो, रिज़वान रिंद, मौला बख्श लगारी, मोहम्मद हाशिम आबादकारनि ऐं ॿियनि जी अॻवानी में प्यादल मार्च कढियो वियो। हुननि एरीगेशन ते इल्ज़ाम हणींदे चयो त लखे रुपयनि जी रिश्वत एवज़ असांजो ज़रई पाणी मुंड जे आबादकारनि खे विकिरो कयो पियो वञे। असांजी पुछड़ी जे शाखनि में पीअण जे लाइ पाणी न आहे। असांजो माल उन विघे मरण लॻो। गर्मी में पाणी पीअण लाइ तड़पी रहिया आहियूं। वधीक चवणु हुयो त जल्द असांजे शाखनि में पीअण जो फ़सुलु पोखण लाइ पाणी वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।